असांजी जिदोजहद अॼु जे लाइ न आहे। असांजी जिदोजहद हिन एस्टेब्लिशमेंट जे लाइ, हिननि सरकारी ऑफिसरनि जे लाइ, वज़ीरनि मुशीरनि जे लाइ, उन्हनि खे त असीं गारियूं ॾींदा आहियूं छो त असां उन्हनि खे वोट ॾिनो आहे। असां उन्हनि खे हिन आंगूठनि सां वोट ॾिना, इन करे असां उन्हनि खे गारियूं ॾींदा आहियूं छो त तव्हां असांजा कमु नथा कयो, तव्हांखे हक़ नथा ॾियो, तव्हांखे लानत हुजे, थुक लानत कबी। बाक़ी असांजो एहतजाज सां क़ौम सां अॼु वरी उहो ई मसाइलो थियो त उन ई रहज़न फारूक सतार खे जेको असांजे ई साम्हूं हिकु ॿी कैंप में चवे थो कराची और सिंध के सियासी पार्टियां, कराची और सिंध की सियासी पार्टियां। छा थींदो आहे? कुता कुते जा पुट, रहज़न कातिल, दहशतगर्द, सिंधियुनि जा कातिल। कल्ह इल्ताफ़ सां गॾु तूं असांखे कुठो आहे, अॼु तोखे केरु थुकर थो हणी त इहा पाए सफ़ारी पाए त रुलंदो थो वठी, जिते कंहिंजो एहतजाज ॾिसींदो त पाण टुंबिजो थो वञी। पर मां चवंदुमि, अॻु बि मूं एहतजाज कयो आहे, अॻु बि मूं इख़्तिलाफ़ रखियो आहे त इहे जेके असांजा पोढ़ा आहिनि, क़ौमी दानिश्वर पोढ़ा आहिनि, इन्हनि खे हाणे ॿधो, इन्हनि खे हाणे पागलखाननि में जमा करायो, इन्हनि खे इस्पतालुनि में जमा करायो। इन्हनि सिंधी जी क़ौमी तहरीक खे जेके छुरा हया आहिनि, सिंध जी तहरीक खे जेको ज़वाल ॾिनो आहे, इन्हनि पोढ़नि ॾिनो आहे। अॼु बि हिकु पोढ़े ताज जोए झलण खां पोइ बि फारूक सतार खे ॿाह खां वठी अची असांजी माइक ॾिनी। मां रुॻो हिकिड़े मिंट जे लाइ ताज जोए जी पोटीअ खे खणी, छो त असां अधी ससुईअ खे माइक ॾिनीसीं, अधी ससुई हिकु पार्टीअ जी, अधी सोणी जोयो हिकु पार्टीअ जी अॻवान आहे ऐं उन पार्टी सां असांजी हमाहिंगी आहे, असांजो इतिहाद आहे, असां उन सां मौक़ुफ़ वरितोसीं। मां मूंखे अधीअ चयो त मुंहिंजी धीअ खे हिकिड़ो मिंट खणो, मूं उहो खणी खयुमि त मां चयुमि हिनखे शइ वठी ॾियां। मां रुॻो 2 मिंटनि जे लाइ मांडलीअ तां हुनखे शइ वठी मोटा ॼाण। फारूक सतार असांजी कैंप, असांजे एहतजाज, असांजी माइक, असांजे पेज, सिंध सभा जे पेज ते हिकु लानती माण्हू, हिकु कातिल माण्हू असांजे पेज ते सिर्फ़ु 2 माण्हू एडिटर आहिनि ऐं उहे सिंध सभा जे पॉलिसियुनि आहिनि। सिंध सभा छा आहे उनजे हिसाब सां माण्हुनि खे उते आन कनि, लाइव ॾींदियूं आहिनि, ॿिए कंहिंखे बि न। उनखे ॾियारी मूं अची उन खां खसी, छो त मां न पियो चाहियां त सिंध सभा जी पेज, सिंध सभा जो पेज हराम थी वञे, सिंध सभा जो पेज पलीत थी वञे, छो त असांजा बचड़ा हिननि कुठा आहिनि। उन्हनि जे असांजे अमड़ियुनि जे छातियुनि ते हिननि MQM लिखी आहे खंजरनि सां। हिननि असांजे बचड़नि खे ड्रिल मशीनुनि सां उन्हनि जा गोॾनि में टुंग कया अथऊं। असीं न विसारियूं था, असां न विसारींदासीं। अच्छा ठीकु आहे, थोरा आहियूं पर असां नफ़रत त कयूं। ऐं छा हिन जे एहतजाज सां, हिन जे अचण सां, असांजे उन में ॻाल्हाइण सां असांजा माण्हू छुटंदा? कोन था छुटनि। असांजा माण्हू असांजे पंहिंजे ताक़त, पंहिंजे मुज़ाहिरे सां छुटंदा। जेके दोस्त चवंदा हुया त मां विढ़ां थो, ताज बलोच खे परे थो कयां, ऐं जेके दोस्त चवनि था त सभिनि सां गॾिजी हल, सभिनीनि सां गॾिजी न। साईं GM साहिब चयो आहे सालिहनि सां गॾिजी हलबो, चङनि सां गॾिजी हलबो, भलनि सां गॾिजी हलबो, टिपतायुनि सां गॾिजी न हलबो, फोटो सेशन वारनि सां गॾिजी न हलबो, गैर सियासी माण्हुनि सां गॾिजी न हलबो, छो जो सिंध जो केस सियासी आहे। मां तॾहिं ई उन खां माइक वरिती ऐं मूं ताज खे उते बि मूं लाइव में चयुमि त तूं असां सां ज़ुल्म कयो आहे, असांजी पवित्र पाक सिंध सभा खे पलित कयो आहे। ऐं असां अॼु वरी ऐलान था कयूं। अॼु आयो हू